पनवाकिल भरिसां अगवा थियल नौजवान हिकु महीनो गुज़रण बावजूदु बाज़ियाब थी न सघियो। मोगवी जे घर में कोराम मतल पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ कख भञी बीणो न कयो। धाड़ियलनि पारां नौजवान जे वारसनि खां फ़ोन ज़रिए 40 लख रुपया भुंग तलब। वारसनि जो नौजवान जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। रिपोर्ट मूजिबि पनवाकिल ॻोठ सचे ॾिनो ईंदड़ जे रहावासी नौजवान असदुल्ला ईंदड़ हिकु महीनो अॻु ॻोठ खां सखर वेंदे रस्ते मां धाड़ियलनि सां अगवा थी वियो, जंहिंखे हिकु महीनो गुज़रण बावजूदु पुलिस नौजवान खे बाज़ियाब करण लाइ के बि संजीदा कोशिशूं न करे रही आहे, जॾहिं त पुलिस पारां मोबाइल फ़ोन ज़रिए नौजवान जे वारसनि खां 40 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। उन सिलसिले में मुगवी नौजवान असदुल्ला जी माउ ऐं ॿियनि वारसनि एहतिजाज कंदे दायूं 15 तारीख़ वियो त उनजो अगवा करे खणी आया न। ऐं SP पैसा घुरे थो। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? असां ग़रीब पैसे जी वसीयत ई कोन्हे का असांजी। धाड़ियल भुंग घुरनि था, भुंगी घुरनि था 40 लख। हाणे असां किथां वञूं? मां रड़दी रहंदी त छा कयूं? हाणे असांखे वसीयत कान्हे का। हाणे मथां कयूं कोई कोन थी खणे। पुलिस ॿुधे ई कान थी पई त तो चए त सखर SSP चवे तो घोटिया जी हद आहे। घोटियारो चवे तो सखर जी हद असांखे रुलाईंदा वठंदा कोई नथो असांजो एक्शन खणनि ई नथा। असां ग़रीबनि जो भोग भरनि था। 40 लख ग़रीब आहियूं, कोई एक्शन नथी करे। काउं नहीं हो आज 25-26 पुलिस ने 40 लख घुरनि था। असां काॾो ग़रीब आहियूं। घोटकी वारी चए थी त मुदा खाधो ॾियो, सखर वारी बि चए थी। असां ग़रीब आहियूं। रोई रोई वेई हाल करे छॾिया आहिनि पा। हाणे असांखे वसीयत कान्हे का। किथां असां वञूं त धाड़ियलनि खे ॾियूं? 40 लख असां ग़रीबनि वटि कोन्हनि के। कोई एक्शन नथो खणे तो न घोटकी SSP एक्शन वो होॾे करे थो, होॾे करे थो। असां ग़रीब माण्हू आहियूं। SP सखर चए तो घोटकी जी हद में हद तव्हांजी घोटकी आहे। घोटकी वारो चए तो सखर ॾे वञो। माना असांखे होॾे होॾे रुलाईंदा वठंदा। असां ग़रीब काॾे वञूं? वसीयत ई कान्हे का। उहा असांजे सखर हद में थियल आहे। सखर हद में टेस्ट ॾियण जो आहे। नेवी जी टेस्ट ॾियण जो आहे 16 तारीख़ ते 4 महीने जी। ओॾां फ़ोनियूं करण पा त मूंखां दाईंदे ॿुधायो त असांजो नौजवान हिकु महीनो अॻु सखर इंटरव्यू ॾियण लाइ वियो हो त रस्ते मां अगवा थी वियो आहे। धाड़ियल नौजवान जी आज़ादीअ लाइ 40 लख रुपया भुंग घुरी रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त असीं ग़रीब आहियूं, पोरियो करे पेट गुज़र कंदा आहियूं। मुज़ाहिरनि वधीक ॿुधायो त SSP सखर इरफान अली समूह साहिब ॾांहुं बार विया आहियूं, पर हू असांखे ऑफिस मां धिका ॾेई कढाए थो। ॻोठाणनि चयो त SSP सखर चवे थो त अव्हांजो छोकिरो सखर मां न पर घोटकीअ मां अगवा थियो आहे। हुननि चयो त असांजे घरनि में क़यामत छायल आहे। मोगवी नौजवान जे वारसनि ऐं एडिशनल IG सखर समेत वस वारनि खां घुर कई त असांजो नौजवान खे बाज़ाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन मनोहर रयो सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV, पनवाकिल।